वरी टी जगह ते अल्लाह ताला फरमायो तो युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफिरून। वरी चौथी जगह ते अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। सुभान अल्लाह। बजू खबरों बुधाई दड़ हबीब असा तोखे शाहिद बनाए मोकलियो आ मुबश्शिर बनाए खुशखबरी दींदड़ बनाए मोकलियो आ टे जारी दड़ बनाए मोकलियो आ अल्लाह जी तरफ अल्लाह जी इज़्न सां सदी दड़ करे मोकलियो आ चमकाई दड़ सिज करे मोकलियो आ अल्लाह ताला महबूब करीम के मुनव्वर मुनीर सदियो आ जो तई दुनिया जो जेको सिज आहे यो कुछ घड़ियों हलंदो आ वरी शाम जो टिम थी वेंदो आ उंदाई थी वेंदी आ इन सिज के ज़वाल आ इन सिज के खत्म थियण वारो मामलो दुनिया में मौजूद आ पर वाह वाह मुझा महबूब करीम अल्लाह ताला तोखे एड़ो त सिज बनायो आ जो क़यामत ताईं तो मदीने जे मीर जा अनवार खुटंदा न खत्म न थींदा। महबूब पंहिंजे नूर मुबारक सां आशिकन जे सीनन खे मुनव्वर कंदो रहंदो। सुभान अल्लाह। साईं इश्क रखन नबी सां मौलाना अब्दुर्रहमान जामी मदीने जी सी ॾाढी सिक हूंदी हुई मौलाना अब्दुर्रहमान जामी खे मदीने केर बि वञे रोयो ॾे हिकड़े दफ़े कंहिंजो मौलाना मदीने जी तोखे ॾाढी सिक आहे अॼु तुंहिंजे घरां काफ़िलो इलाइक़े मां शहर मां मदीने थो वञे। मौलाना अब्दुर्रहमान जामी फरमायो ठीकु आहे मां बि मदीने थो वञा तैयारी करे मदीने पियो वञे अञा मदीनो 3 मंज़िल परे आ। सुभान रात जो टाइम एक घोड़े सवार आयो तहां में मौलवी अब्दुर्रहमान जामी कहिड़ो आ साईं जो मां या मौलाना अब्दुर्रहमान जामी जैसे तहां मदीने नथा वञी सघो सरकारी मदीना चयो त ही मदीने न अचे दिल में पियो चवे त मां मदीने जी लाइ सॼी ज़िंदगी ॾिनो अब तूं केर ही मूंखे झलण वारो जैसे मां मदीने जी ॾियारी मुबारक जी सफ़ाई वारो आहियां। साईं था चवनि त मौलाना जामी मुंहिंजे साम्हूं न अचे अखियुनि में लुड़क अची विया रोई थो चवे झोली मोहजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। अवां जो झोलियूं जे भरियल आहिनि त पोइ न खणो बाक़ी जे अञा ज़रूरत अथव त पोइ मिड़ई मूंसां गॾिजी पढ़ाइजो झोली मोहजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली सगोवर या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान रोई थो अखियुनि में लुड़क अची विया जे थो पुकारियां थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने ॾे साईं बधी बाहूं करियां ताहूं तुझे दर या रसूल अल्लाह। और मैं मौलाना अब्दुर्रहमान जामी न अचे मौलाना साहब पान के सामान में बंद कराए बकरन में लिकायो खयो पियो हेरो जो हाणे हेॾे थणो आहे हेॾे ईंदो ई कोन। वरी ॿी रात हिकिड़ी जगह ते पई साॻियो शख्स पियो जे मौलाना अब्दुर्रहमान जामी दुनिया वारनि खां लिकी सघी थो
पर मदीने जे मीर जे नज़रुनि जे साम्हूं काशे गायब न आहे। साईं फरमाइनि था सामान में पाण खे लिकायो खयो पियो अचे, हिनखे मुंहिंजे ॼारी मुबारक जे साम्हूं अचण जी इजाज़त न आहे। अखियुनि मां लुड़क ॻाणे थो चवे ओ ख़ातिम भला मूंखां कहिड़ी ग़लती थी वई आहे, छाजे करे मदीने जा मीर मूं ते नाराज़ आहिनि। जेतो मूं सुहिणे नबी खां रोई पुछो या रसूल अल्लाह, ओ भर वारा बचन पिया, ओलह वारा बचन पिया, उत्तर वारा बचन पिया, ॾखिण वारा बचन पिया, दुनिया जा सभु माण्हू तुंहिंजे दरबार जी हाज़िरी पिया ॾियनि। मौलाना अब्दुल रहमान जामीअ खां कहिड़ी ग़लती थी वई आहे जो तव्हां चओ था मुंहिंजे साम्हूं न अचे। साईं फरमाइनि था ग़लती का कान्हेसि, पर हिन जे दिल में मूं महबूब जी एतिरी त मोहब्बत आहे, एतिरो त प्यार आहे, एतिरो त इश्क आहे, एतिरी त उल्फत आहे, एतिरो त मूंसां प्यार थो करे जो जॾहिं मुंहिंजे ॼारी मुबारक जे साम्हूं ईंदो अखियुनि मां लुड़क ॻाईंदो, मां मदीने जो मीर पंहिंजे मज़ार मां ॿाहिरि निकिरी अब्दुल रहमान जामीअ खे भाकुर पाईंदुसि। क़यामत खां पहिरियां निकिरणो न आहे, तॾहिं सोचां मुंहिंजे मज़ार जे साम्हूं न अचे। जैसी जा इश्क आवाज़े में ताब या दुआ कयो अल्लाह से के जो मौला सुने नबी जो इश्क भी जैसी जारे रब शल जारे इश्क आवाज़े में जडह बीमारी मालिक मारे इश्क आवाज़े में। सुभान अल्लाह। प्यारे बिलाल ते पत्थर रखे थे गिलियों घिटियुन में, साईं गिलियों घिटियुन में। तो मूंखे त पत्थर कॾहिं कोन लॻा, तो मूंखे चमाटूं त कॾहिं कोन लॻियूं, तो मुंहिंजे पुठनि ते कॾहिं ओझरी त के कान विधी आहे। असां त मिड़ी नारे वारा आशिक़ आहियूं, असीं त आहियूं कुटनि वारा मजनू। प्यारे बिलाल पे पत्थर रखे थे गिलियों घिटियुन में, जागी चो गिलियों घिटियुन में। पोइ छा तॾहिं बि पल पल पियो पुकारे इश्क आवाज़े में। सुभान अल्लाह। मुझे वाल साहब साईं ठाही आहे, दुआ कयो अल्लाह साईं साईं खे हयाती ॾे, सेहत ॾे। साईं जॾहिं सेहत हूंदी हर साल मदीने वेंदो हुउमि ॿ दफ़ा, उहा ॻाल्हि साईं वरी हिन शेर में कई। साईं चए थो इदरीस गाए छा गुण गाए, ऐ महबूब मिठा, ऐ महबूब मिठा, हरम में हाज़िर थे हर वारे इश्क आवाज़े में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढा बि सुभान अल्लाह न चइजो मतां मां भुलिजी पवां। अल्लाह ख़ुशि करे। असांजी ग़र्ज़ कहिड़ी आहे मथे है न जी, मथो त न आहे पर गुज़ारिश करण जी ग़र्ज़ कहिड़ी आहे इहा आहे तुम दुनिया जे इश्कनि खे छॾे हुज़ूर सां नीह ला। सुम्हण जे टेम ते तस्बीह हथ में खणी भला जे 1000 भेरा नथो थिए 100 भेरा सरकार मदीना जे मदीने ॾे मुंह करे। दलाइलुल ख़ैरात किताब वज़ीफ़न जो दुरूद अथस। सूमर जे ॾींहुं पढ़बो जीअं क़ुरान जी तिलावत कबी आहे न सही ईअं सूमर जे ॾींहुं करे वरी पोइ हुन में निशानी विझी जरबी, वरी अंगारे जे ॾींहुं, वरी अरबा जे ॾींहुं, ऐं ख़मीस जे ॾींहुं, इहे सभु ॾींहं ठहियल अथसि। हाणे इहो जेको बुज़ुर्ग किताब लिखियो अल्लाह वारे जो वॾो आलिम हो मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली, वॾो चोटी जो मुहद्दिस हो। हिकिड़े दफ़े पंहिंजे शागिर्दनि सां गॾिजी जंगल में वियो। सफ़र अॻे पुराणे दौर में न को गाॾियूं पंध वञनि पिया, रस्ते में वेंदे वेंदे शागिर्द पंहिंजे उस्ताद पंहिंजे शागिर्दनि खे चयो पुट निमाज़ जो टाइम थी वियो आहे, पाणी त कोन्हे। शागिर्दनि जो क़िबला तव्हां भला बीहो या वरी महिरबानी करे हलो त असीं पाणी ॻोल्हियूं। बिस्मिल्लाह हीअं पाणी ॻोल्हींदा पिया वञनि। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकु खूह ते नज़र पई।
खूह जे मथा अचे पोता खूह जे भर में एकड़ो नंढो कोठो ठहियो पियो हो अल्लाह जो कामिल वली खूह जे भर में अची ॾिठो अंदर खूह में न को दिलो न को रस्सी का भी शे अंदर ना है खुदा जे कामिल वली पंहिंजे शागिर्दनि खे फरमायो बाबा यो जेको कोठो आ इन कोठे वारे जे दरवाजे खे खड़कायो मता अंदरा केर निकरी अचे दिलो वठोस रस्सी वठोस असी पानी कढी वजू करे नमाज पढ़ूं दरजो ठड़कायो तो हिकड़ी नंढड़ी न्याणी कोठे जे मथा चढ़ी आई चाचा मनंत केर रही तू अल्लाह जो वली नेक सीरत सुठी सूरत इमामो बधो पियो सुहारी चीज़ी मुझो नालो अम्मा मोहम्मद बिन सुलेमान जसूरी मशहूर हुयो जी चाचा तू तो ॾाढो मशहूर आलिम असा जे मिस्र वारा त तुझा आशिक आहिनि ॾाढो तू मशहूर ऐं मरूफ मौलवी साहब हिते जी कीअं अम्मा मां हिते आयो आहियां पर दिले को दिलो कोने रस्सी काने पानी कीअं कढां चेथी चाचा हेॾो वॾो मौलवी आ तोखे खूह मां पानी कढण नथो अचे हेॾो वॾो मौलवी तोखे खूह मां पानी कढण नथो अचे मुस्कुराए थो अम्मा कीअं कढां पानी दिलो हुजे त कढां न रस्सी हुजे त कढां न चए थी त चाचा हाणे मुंडे निहार उहा नंढड़ी 7 सालनि जी न्याणी कोठे ते चढ़ियो बीठी आ पंहिंजे वात जे पाणीअ खे जेके असीं सिंधीअ में थुक चवंदा आहियूं वात जे पाणीअ खे जो खूह में उछलाए खुदा जो वली थो चवे मां हैरान आहियां अञा खूह में पाणीअ में थुक पई नाहे खूह जो पानी बोड़ाट करे मथे चढ़ंदो पियो अचे मथे वधंदो पियो अचे जो मूंखां वुज़ू विसरी वियो नमाज जे तरफ़ ख्याल हटी वियो बाहूं ॿधी पियो चवां सो नंढड़ी न्याणी ॿुधा त सही तो ते ये मेहरबानी कीअं थी आहे तो ते ये इनायत कीअं थी आहे तो ते ही करम कीअं थियो आहे कहिड़ी तो वटि करामत आहे चेती चाचा हे मुंहिंजी करामत नाहे हे मुंहिंजे महबूब जे सलात जी बरकता सुभान अल्लाह सुभान अल्लाह नंढड़ी आ 7 सालनि जी अॼुकल्ह त वॾियूं मायूं बि रोडनि ते निकिरियो चवनि थी असांजो जिस्म आहे असांजी मर्ज़ी इस्लामाबाद में निकिरी जो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी हे बि न्याणी आहे न साईं हे ख़ातून जन्नत खे प्यारियूं न्याणियूं या सैयदा या तैयबा अज अम्मा ते सलाम कर छो त खातून जन्नत राज़ी त रसूलुल्लाह राज़ी या सैयदा या तैयबा तुम ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल्लमा हसनैन जी जल्लमा तुम ताहिरा तो ते सलाम हाँ अल्लाहू टई भेनरूं तो खां वॾियूं पर तुम उन्हनि में शानदार तुझो मकाम आला ऊंचो तुम ताहिरा तो ते सलाम पंहिंजे न्याणियुनि खे ही दस नंढड़ी न्याणी हुजे न तस्बीह हथ में ॾीस मुसल्लो ॾीस अम्मा वठ पढ़ मुंहिंजे नबी ते सलात आका राज़ी थी पवंदा उन हबीब जे अचण जा ज़िक्र उन वक्त में भी छा पे काश दुनिया में न हुई मकतूबात इमाम रब्बानी नक्शबंदिन जो वॾो आलिम उन पंहिंजी किताब में ऐं नशर तीब में मौलवी अशरफ अली थानवी दियोबंदी उहो बिन हदीस खे आणे थो नबी सही था चवनि अव्वलु मा ख़लक़ अल्लाहु नूरी पहिरियां रब मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो मदीने शरीफ जो शहर रहमत जो बहरा आका जे फैज़ जी लहरा नबी जे दुश्मनन मथा कहरा अल्लाह जे हबीब करीम जो मदीनो कोरोना वायरस आई न 7 महीना अंदरा मुवाजा शरीफ ॾियारी शरीफ बंद करे छॾियो 7 महीननि ताईं हाणे खोलियो अथनि कल्ह टुडी नेट ते आयो जॾहिं आशिक वञनि पिया मुंहं ते त मास्क लॻल आहे
अखिन मां लुड़क गाड़े पिया चवन त छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की। अरे सिर्फ सारी दुनिया में ये पूछे अहमद कि जिस जगह मुझ जैसे जिस जगह मुझे मां पाण के चवता तो भला हो जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की। सुभान अल्लाह। कॾहिं बि मदीनो नसीब थी त अदब सां वञ। साईं मशहूरी शरीफ वारा बादशाह विया फरमाइनि मां मदीने वियुसि उते मां क़ुरान पियो पढ़ां पढ़ंदे पढ़ंदे हीअं जो ॾिठुमि त हिकिड़ी ॿिली पई अचे हरम शरीफ पुराणो हो ॿिलियूं अंदरि हाणे मत कॾहिं कॾहिं ॾिसण में अचनि थियूं ॿिली पई अचे मां वरी क़ुरान शरीफ खे बंदि करे दिलि में सोचियुमि त सरकार जे हरम जी ॿिली त ॾिसां सुभान जो तो ॿिली अचे पई हीअं वरी कबूतर पिया अचनि मां दिलि में सोचियो त ॿिली बच्चनि ते आहे कबूतरनि जो ख़ैरु न आहे स्पीड में ॿिली पई अचे पर जॾहिं सरकार जे हरम जे कबूतरनि ते नज़र पियसि उहा ॿिली स्पीड खे घटाए थी पासा ॾेई पई वञे त किथे रसूलुल्लाह जे रोज़े जे कबूतरनि खे तकलीफ़ न अचे। साईं फरमाइनि बाबा ॾिसो जानवरनि खे बिन दरबार जो अदब आहे ॿिलियुनि खे बिन दरबार जो अदब आहे कुतनि खे बिन दरबार जो अदब आहे ऐं अॼुकल्ह सॾाए मुस्लमान पाकिस्तानी पुट त अहिड़ा आहिनि जो मदीने में 2-3 साल पहिरियां रमज़ान शरीफ में हरम में पते रांदि पिया कनि पोइ वाज़ाब न ईंदा त ॿियो छा थींदा। जॾहिं बि मदीने वञी उते त जुनैद बग़दादी जहिड़ा जानब साह आस्ते खणंदा वॾा वॾा वली सुहिणे सैयद अहमद रिफ़ाई बादशाह पीर जो हमसला बादशाह पीर वॾी ताक़त आहे तव्हां त बादशाह पीर जा ग़ुलाम आहियो न सभई जेके आहियो से हथ मथे खणो ॿिया भली न खणो सुभान पंजाब जो बुजुर्ग आहे ख़्वाजा शेर मोहम्मद शरफपुर उन बुजुर्ग छा कयो जो पंहिंजो हुजरो ठाराए उन ते लिखी छॾी अल मदद या गौसे आज़म दस्तगीर हिकिड़ो दूसरी कंपनी वारो आयो ॾिसी साहब आपने ये क्या लिखा है साईं जानतो त कोन ही छा लिखो तुम ॾिस कि आपने लिखा है अल मदद या गौसे आज़म दस्तगीर ये तो जायज नहीं है। उन्होंने फरमाया क्या लिखूं मैं अल मदद या अल्लाह लिखो साईं हाणे जवाब कोन ख़्वाजा शेर मोहम्मद शरफपुरी हीअं वञी चयो अल मदद या गौसे आज़म वरी हीअं वञी चई अल मदद या गौसे आज़म थोड़ी देर खां बाद में ॾिसे त मुल्लो अचे पट ते फह कई जॾहिं होश में आयो पाण बि चवे पियो अल मदद या गौसे आज़म अल मदद या गौसे आज़म अल मदद या गौसे आज़म पुछो रे मुला दे हाल वाला पहिरियां त फतवाऊं पे कढी हाणे तोखे छा थियो जी जॾहिं ख़्वाजा शेर मोहम्मद शरफपुरी रहमतुल्लाह अलैह हीअं वञी बादशाह पीर खे सॾु करे हीअं वञी बादशाह पीर खे सॾु कयो हिकिड़ो शख्स साए जुबे सां साम्हूं आयो हकल मुखे करे चई मां अब्दुल कादिर जीलानी आहियां रे छो नथो चई अल मदद या गौसे आज़म जे तो बेहोश थी वियो आहियां हाणे मुंहिंजो वज़ीफ़ो बि ॿियो कहिड़ो न आहे मुंहिंजो वज़ीफ़ो आहे अल मदद या गौसे आज़म सुभान अल्लाह। तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर वा मुश्ताक मुखी जो तकरीर घणी कजां
और मता ता जो मौली लाउड कोन तो चढ़े मां मजबूर आने जो हुक्म छा कया असी तो चौंदा अध कलाक में जान चढ़ाए वही सुम्हूं वरी सुबह जो बे पासे पर हाणे जी मालिक जो हुक्म आ पोइ छा कजे रेस ते पेर रखियो वेठो तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर आ हसन ऐं हुसैन जो बचो खालिस आहे सैयद ही सचो फकीर जो वंड वंडण वारो वीर आ दस्तगीर दस्तगीर आ चौ चौ तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर आ बुजुर्गा बादशाह पीर जो हम सर सैयद अहमद रिफाई मदीने में वनी सरकार के ची सोना अगे मदीने कोन इंदो हुसन त अव्हां जे रोजे मुबारक ते सलाम मोकलिंदो हुस अज मां पाण आयो आया हाने तक मेहरबानी कयो हथ मुबारक बाहर कढो त मां तहां जे हथ के जुम्मा उलमा लिखंदा त हज़ारे माण्हू मौजूद हा उन महबूब के जो दरखास्त ॾिनी त या रसूल अल्लाह हथ के बाहर कढो मदीने जे मीर ताजदार अंबिया पंहिंजे हथ मुबारक के बाहर कढियो आ ऐं सैयद अहमद रफ़ाई हथ खे चुमियो आ उन मदीने जे शहर में हिकिड़े दफ़े सुणे नबी खां हज़रत जाबिर पियो पुछे या रसूल अल्लाह अवां महिरबानी फरमाए मूंखे ॿुधायो ख़ुदा हिन पूरी दुनिया में आसमान बि दुनिया में ज़मीन बि दुनिया में मकीन बि दुनिया में मकान बि दुनिया में हर शइ दुनिया में आहे बण टिण पखी पखड़ जानवर इंसान इन्हनि सभिनी खां पहिरियां अल्लाह ताला कहिड़ी शइ खे पैदा फरमायो सहाबी पियो चए या रसूल अल्लाह अखबिरनी अन अव्वल अशिया अन अव्वल अशियाए खलक अल्लाह ताला सभिनी शयुनि मां रब करीम पहिरियां पहिरियां कहिड़ी शयुनि खे पैदा फरमायो अल्लाह ताला जे हबीब फरमायो या जाबिर इन अल्लाह ताला खलक क़ब्ल अल अशियाए कुल्लिहा नूर नबीक मिन नूरिही ओ जाबिर पहिरियां पहिरियां रब तुझे नबी जे नूर खे पंहिंजे पाक नूर मां पैदा कयो फजअल ज़ालिक नूर यदूर बिल कुदरत हैसु शा अल्लाह ताला पोइ उहो नूर अल्लाह जी मर्ज़ी सां जिथे चाहे पियो घुमे पियो उन वक़्त में लोह कोन हो कलम कोन हो ज़मीन कान हुई जागी ज़मान कोन हो आसमान कोन हो काश पैदा थियल न हुई पहिरियां पहिरियां अल्लाह ताला मदीने जे मीर जे नूर खे पैदा फरमायो नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी नारे पीर सरकार की आमद यासीन की आमद दिलदार की आमद मद्दार की आमद शहरे की आमद फकीर के शाबाश आज मुझे रस्से से असांखे दे थू सुभान अल्लाह यार रस्से हुंदी साई हुंदी वसीलो आहे न मौलवी हलंदा हिकिड़े हमरा वियो पीर साहब वटि जी दुआ कर मूंखे साले औलाद थी पीर साहब जवाला ॾींदी वरी आयो औलाद थी वई चईं न औलाद अञा कान थी आहे अलाह ॾींदी ॿियो दफ़ो आयो बाबा औलाद थी चईं औलाद कोन थी आहे चई शादी तो कई थी न चई शादी कोन कई अथव चई शादी कोन कई थी तो पुट तूं ॼणी छा घर वारी हूंदी तो वसीलो आहे न अल्लाह से ख़ुशि करे वे सो कुछ सुभान अल्लाह जो वसीलो ॾियो मौलवी बि हलन ॾाढा जो सुभान अल्लाह खुली जो सुभान अल्लाह दिल ठारे जो सुभान अल्लाह सहाबी जो साईं अखबिरनी अन अव्वल अशियाए पहिरियों शयूं जेके शयुनि मां पहिरीं शइ आहे अल्लाह साईं पहिरीं पहिरीं कहिड़ी शइ पैदा कई फरमायो मुंहिंजो नूर पैदा कई ऐं मुंहिंजे नूर खे पैदा करे रब इजाज़त ॾेई छॾी पोइ मुंहिंजो नूर घुमंदो
या रसूल अल्लाह तन्ह बला आसमान ज़मीन लोह कलम काशिफ फरमान काशिफ अलम यकुन फी ज़ालिकल वक्त लौहुन वला कलम वला समाउन वला अर्दुन काशिफ पैदा थियल न हुई पहिरियां पहिरियां अल्लाह ताला मुझे नूर खे पैदा कयो चंद्र सितारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो गजी गजी पढ़ायो ज़िद्दी रारा छो थी विया वाणे अला छो चंद्र सितारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो अव्वल मुझो महबूब हुयो अव्वल मुझो महबूब हुयो पैगंबर सारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो सुभान अल्लाह नीहुन लहो कारात न हुई मिड़ई मखलूकात न हुई सज्जन के घणा पक्का हल असां बुमड़ी टोटका टोटका याद के वेठाऊं ॾींह लहो कारात न हुई मिड़ई मखलूकात न हुई वण बेचारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो ओ जागो त सही खणो बत खादो थो जा अव्वल मुझो महबूब हुयो अव्वल मुझो महबूब हुयो चंद्र सितारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो सुभान अल्लाह सोहणे नबी जो नूर मुबारक हजरत अब्दुल्लाह जी पेशानी में आयो चेहरे ते ॾाढी चमकाट अची वियसि रोशनी अची वियसि वॾनि वॾनि अमीरनि जूं न्याणियूं पयूं चवनि अब्दुल्ला तूं असां सां शादी कर हज़रत अब्दुल्ला फरमायो त मां पंहिंजे पुनल पीउ जो फरमानदार बच्चो आहियां सोना मां पीउ जो वॾो शान अरबी में किताब आहे अल बिर्रु वसिलह लिखियो आहे अल्लामा इब्न जोज़ी उन में लिखी त हिकिड़े दफ़े हज़रत सुलेमान तख़्त ते उॾामंदो पियो वञे अल्लाह से फरमाए सुलेमान जी मुजारब तख़्त खे ते बिहार हेठ समुंड में मुझे कुदरत जी हिकिड़ी निशानी आहे ॾिसी वञे हज़रत सुलेमान तख़्त खे बिहारियो जिन्ननि जे बादशाह खे चयनि तूं हिन में टप ॾे हेठि समुंड में हेठां छोलियूं लॻियूं पयूं जिन्ननि जे बादशाह जो टप ॾिनो अचे चीज़ी मूंखां कमज़ोर आहे मां अंदरि वञी नथो सघां अल्लाह जे कामिल नबीअ पंहिंजे वली हज़रत आसिफ बिन बरखिया खे फरमायो तूं वञ अंदरि ॾिस छा आहे मथां जी हेलीकॉप्टर मां टप ॾियणु ॾुखियो पर हे अल्लाह जो वली मथां जो पाण खे छॾी समुंड में अंदरि छोलियुनि में अंदरि घिड़ी मोटी आयो चए थो क़िबला अंदर मूं ॾिठो त समुंड में हिकिड़ो वॾो महल ठहियो पियो आहे मोतन जो महल आहे जंहिंखे शीशे जो चओ साईं फरमायो पोइ हुन में ॾिसण में का शइ जी ॾिसण में कान आई अवी अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह ताला महिरबानी करे हज़रत सुलेमान दुआ कई मौला इन समुंड जे अंदर महल खे तूं खोल महल जो खुलियो हज़रत सुलेमान उन जा साथी अंदर महल में विया ॾिसनि त हिकिड़ो शख्स अंदर चादर वेड़े रब जी इबादत में महव लॻो पियो आहे साईं चयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अवा तूं हिते कीअं चईसि को मां अॼु थोरी आयो आहियां 2400 साल थी विया आहिनि हिन महल में अंदर घणा साल साईं 2400 साल थी विया आहिनि इन महल में अंदर मां रब जी इबादत पियो कयां साईं जी तोखे इहो मक़ाम कीअं मिलियो तोखे इहो मर्तबो कीअं मिलियो तोखे इहा मंज़िल कीअं मिली तोखे इहो शान कीअं मिलियो चए थो त साईं ही मुंहिंजो कमाल नाहे हे मुंहिंजे माउ पीउ जी दुआ अम्मा जी मु खिदमत कई बाबे जी मु खिदमत कई मरण जे टेम ते बाप अम्मा मुखे सर करे चो मुझा फरमान बरदार पुत्र अबा हलिया मां तोखे दुआ कया मां पंहिंजे सीने सां लाए दुआ घुरी त या अल्लाह का मां दुआ घुरंदी आ ज़मींदारी जी मिल्कियत जी नौकरी जी मां भी का दुआ नथी घुरा रब मुझे बच्चे के पंहिंजी इबादत नसीब कजा
अम्मा मुखे दुआ की सुभान अल्लाह वरी मर जे टेम ते बाबे भी मुखे दुआ की बाबे जद मां दुआ कई थस इबादत जी पर मौला हिन खे इबादत उते नसीब कजा जिते शैतान भी पुजी न सके केड़ी ॾिसो मां पी जी दुआ केड़ी न मां